अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। कश्मीर भरिसां जांजन सां भरियल ॿेड़ी ऊंधी थी पई। 60 ॼणा बुॾी विया। 6 औरतूं ऐं 4 ॿारनि समेत 15 ॼणनि जा लाश हथ कया विया। रज़ाकारनि 35 ॼणनि खे बचाए वरितो। ॼाणी ॿेड़ी में सवार थी ॻोठ हुसैन बख्श सोरंगीअ खां खरोड़ तरफ़ वञी रहिया हुया त दरियाह में संदन ॿेड़ी ऊंधी थी पई। बुॾी वियलनि में वॾे तादाद में औरतूं ऐं ॿार शामिल। इमदादी टीमूं वाक़िए वारे हंधि पहुची वयूं। रेस्क्यू टीमुनि 15 बढ़ हथ अचण जी तस्दीक करे छॾी। इलेक्शन कमीशन पंजाब जे 20 तकनि ते ज़िमनी चूंडनि जे फार्म 47 जा नतीजा जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन मूजिब फार्म 47 रिटर्निंग ऑफिसरनि जारी कया आहिनि। 21 जुलाई ताईं खटण वारनि उम्मीदवारनि जो नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मूजिब PTI 15 सीटनि ते कामयाबी माणी आहे। 4 सीटनि ते नून लीग ऐं 1 ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थियो आहे। नवाज शरीफ, आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान जा फोन ते राब्ता। पंजाब जी नंढी चूंड बाद पैदा थियल सूरत हाल ते ॻाल्हियूं। टनी अॻवाननि पारां जल्द आम चूंडूं कराइण वारी तजवीज़ ते बि ग़ौर। अॻवाननि इतफ़ाक़ कयो आहे त इत्तेहादनि जे मशवरे सां हिकमत अमली जोड़ी वेंदी। अवाम पेट्रोल अघनि में वाध जो प्लान वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु हंगामी इजलास तलब करे वरितो। पंजाब जी नंढी चूंड में शिकस्त बाद पैदा थियल सूरत हाल ते गौर वीचार थींदो। वज़ीर आज़म सुभाणे इत्तेहादनि खे बि एतमाद में वठंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास कोठाए वरितो। पीपल्स पार्टी जे तर्जमान मूजिब इजलास शाम 4 वॻे बिलावल हाउस कराची में थींदो। तर्जमान मूजिब ही एक हाइब्रिड मीटिंग हूंदी। इजलास में शिरकत कंदड़ ज़ाती तौर ते वीडियो कॉन्फ्रेंस ज़रिए शरीक थींदा। पंजाब वासिन हमेशा नून लीग ते एतमाद जो इज़हार कयो। पंजाब में ख़िदमत जो सफ़र इन ही जज़्बे सां जारी रहंदो। सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पहिरीं चूंड आहे जंहिंमें बदतरीन सियासी मुखालिफ़ बि आंगुर नथा खणी सघनि। इमरान ख़ान इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ पंहिंजे ग़लत रवैये ते माफ़ी वठे। इमरान ख़ान इक़्तिदार बचाइण लाइ आइन टोड़ियो। क़ौम गैर मुल्की साज़िश खे वाइखो कयो। नंढी चूंड में अवाम PTI जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। अॻूणो घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त हुकूमत मथिन हिक जहिड़ा केस मुख़्तलिफ़ थाणनि ते दाख़िल कया आहिनि। घरू वज़ीर राणा सनावला मंशियात केस में मुलविस आहे। राणा सनावला संसद टिनी भेनरुनि जे घरनि ते छापा हयां। PTI बहितर फ़ैसिला करे हा त लाहौर मां 4थी सीट बि खटे वञे हा। नंढियुनि चूंडुनि सां एस्टेब्लिशमेंट खे बि इज़त मिली। रुपए जो क़दुरु ॿीहर घटिजण लॻो। इंटर बैंक डॉलर में 4 रुपया 5 पैसा महांगो थी वियो। फायरेक्स ज़रियनि मूजिब इंटर बैंक में डॉलर 215 रुपयनि जो थी वियो। मौसमियात खाते अॼु बि मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात जग कती करे छॾी। ख़ासि मौसमियात जो चवणु आहे त कराची, हैदराबाद, बदी जे साहिली पट्टीअ ते ककर वसी सघनि था। बलोचिस्तान ऐं ॾाखणी पंजाब में खिवण ऐं गजगोड़ सां गॾु मींहं जो इम्कान आहे। कराची में गुज़िरियल ॾींहुं थियल बरसातुनि खां पोइ हेठे वारनि इलाक़नि मां पाणी निकाल न थी सघियो। शहर जा केतिरा इलाइक़ा बिजलीअ खां वांझियल आहिनि।
उस्तादनि जो एहतजाज, पुलिस सां चकरियूं। एहतजाज कंदड़नि पारां सीएम हाउस ॾांहुं वधण जी कोशिश, पुलिस रोके वरितो। पुलिस ऐं एहतजाज कंदड़नि में चकरियूं, पुलिस जी लठबाज़ी। पुलिस केतिरनि ई उस्तादनि खे गिरफ़्तार कयो। मुल्क में कोरोना विघे 5 मरीज़ फौत। NIH मूजिब गुज़िरियल ॾींहुं 20,361 माण्हुनि जा नमूना वरिता विया। 492 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 2.4 रिकॉर्ड।